जावेरी डूब जावेरी अरे स्मार्ट थी तू परेशान न थी मूंखे ॿुधाए त तुंहिंजो हाल कीअं कयो आहे उन जेतिरो जल्दी ग़लति हूंदो त सौ त आवाज़ की थो असल हक़ीक़त ते पहुचण लाइ वॾी भाॼी टुक करणु पवंदी सौ हक़ीक़त मालूम न कंदो न तेसिताईं हू ख़ामोश थी न वेंदो मुंह में वेठो आहे ॿी ॻाल्हि चाकर खान खे न हुनजी नौकरी मिले पोइ चाकर खान खे केरु मुतमिन कंदो हाणे त सभु सफ़ा सावल इहो कारीगर न हूंदो हाणे जेकर हिनखे मुक्ति न थी थिए दोस्तो पंहिंजा वे ड्रामे जी पोइ किस्तां ॾिठी हाणे अॻिते छा थियण वारो आहे ऐं अॻिते टीं चौथी एपिसोड में छा थींदो। दरअसल दोस्तो हाणे चाकर खान रावल जो कातिल ॻोल्हण जे चकर में आहे त उन रावल सां अहिड़ो हशर कंहिं कयो आहे ऐं इहो जेको ढूंढो एस भटिया आहे इहो मतिलबु दुश्मननि ॿिनि दुश्मननि ॾे मुंहुं कंदो हाणे ॿिनि धुरनि खे विढ़ाईंदो ऐं चाकर खे इहे ॻाल्हि कंदो हीअ तुंहिंजो पुराणे दुश्मन छो त हिन में तव्हां ॾिठो न राबेल यानी सादिया चना बि हिन में करेक्टर करे रही आहे जंहिं ते इहो झेड़ो थियो ऐं जंहिं ते रावल खान खे ज़हर ॾिनो वियो ऐं उहा बि मतिलबु दुश्मननि ॾे मुंहुं फेरे छॾींदी फलाणे खे बि उन्हनि मारियो हुयो हिन खे बि उन मारियो हूंदो रावल खे इन्हनि ज़हर ॾिनो हूंदो ऐं हिते चाकर खान यानी मीर खे इरफान शेख खे हू एतबार ॾियनि था ऐं इहो टुंडो जेको आहे टुंडो बि घटि न कंदो छो त पंहिंजा वेरी ड्रामे नालो ई पंहिंजा वेरी आहे इन में त ज़ुल्म कहर ऐं मिल्कियत ते जहिड़ा ज़रूरु थींदा न अहिड़े हिसाब सां ड्रामे जी हाणे अॻिते कहाणी हलंदी रहंदी ऐं इन्हनि में जेको आहे न ॿिनि धुरनि ते जहिड़ो थी वेंदो रावल जे केस खून जे करे न त रावल जो खून हिननि कयो आहे घर में पंहिंजे नी बहरहाल इहो बाद में वञी ख़बर पवंदी त खून हिते थियो हुयो लेकिन ॿिनि धुरनि जो टकराव पाण में थियण वारो आहे उहा ॿी धुर कहिड़ी आहे ॿी सिजावल खान तव्हांखे ख़बर आहे उहा धुर आहे हीअ खून ज़हर जो केस रावल वारो सिजावल खान वारनि जे मथां लॻंदो भावल त तव्हां ॾिठो उहो अलॻि आहे ऐं सिजावल वारा उहे बेगुनाह यानी हाजन तीवणी जो करेक्टर आहे हिते नालो हुनजो अलॻि हूंदो मां सिजावल जो नालो खणां थो इहो इल्ज़ाम उन ते लॻंदो हाणे उन जो ऐं यानी इरफान शेख वारनि यानी चाकर खान वारनि जो जहिड़ो पाण में स्टार्ट थी वेंदो।